अस्सलाम वालेकुम कलादीस न्यूज़ में भलीकार नाज़रीन जी तो इन वक्त असां कोरंगी बिलाल कॉलोनी में मौजूद आहियूं हितां हुसैनी चौक खां जो काफ़िलो रवां दवां है पंहिंजे मंज़िल तरफ़ हिते पुलिस तोड़े रेंजर्स जा भी सख्त इंतजाम किया हुआ जी उन्होंने अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं अचो त SHO हमायूं साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं हुन छा वीचारनि जी। हमारी सिक्योरिटी है, हमारी मोबाइल्स हैं, हमारी नफरी है, रेंजर्स है, कंप्लीट हमारी सिक्योरिटी है। अॼु हवाले सां काफ़िले जे हवाले सां किथे किथे तव्हांजी इहो रूटिंग आई तकरीबन पूरे 3,500 के तादाद में में असां पुलिस भी ताउन कर रही है रवानो थींदो लवरा चले साहब वापस हेतिरी मामबार का शादी करी तव्हां पाण ॿुधायो अॼु सिक्योरिटी हवाले सां कीअं इंतज़ाम कया वञा इदारे अॼु बि परेशान चाहियो त मेरे खां ज़्यादा आज़ादार आहिनि मेरे खां ज़्यादा आज़ादारी थी आहे मेरे खां ज़्यादा असां हर शइ पहिरें खां बहितर थी आहे जेको बि हुसैन सां टकराइबो लज़ीदी तान थी आहे ऐं इंशाअल्लाह बसपा थी ऐं असां वरी शुक्रगुज़ार आहियूं सरपंच साहब सलीमा बारगाह जो एतिमा बारगाह जो माशाअल्लाह सॼी क़ौम सां गॾु आहे सभु मुलाज़िम सां गॾु आहिनि असां सभु हिकु आहियूं ऐं मां टे शुक्रगुज़ार आहियां पैसे असांजो रिपोर्टर बशीर अहमद कलादी न्यूज़ कराची।